अस्सलाम वालेकुम दोस्तों, सुबह जा मतलब 9:30 था थियनि। मुझे हिकिड़ो थोरो कार्ड जो प्रॉब्लम थियो। ATM कार्ड जो मतलब ATM कार्ड जेको आहे उहो कंहिं बि ATM में हले कोन थो ऐं ख़बर पई आहे त उहे एक्सपायर थी विया आहिनि पोएं साल में। सो हींअर वञा पियो मां पंहिंजी बैंक ते ऐं ATM कार्ड शायदि नवां अची विया आहिनि उहो कलेक्ट करणु। वरी उहो कलेक्ट करे पोइ मां तव्हांखे वरी अपडेट ॾसां थो। ईमान पंहिंजी गेम थो ठाहीं। ईमान कहिड़ी गेम थो ठाहीं? मां GTA 5 तो ठाना। GTA 5। अब तूं कहिड़ी गेम थो ठाहीं? मां रोपीरो डाउनलोड तो कयां। रोपीरो डाउनलोड तो करी। अब हे ॿई अपोजिट अची विया आहिनि, हिक ॿिए सां मुक़ाबिलो था कनि। ॾिसूं केरु त हिननि मां जीते ऐं मां वञा थो मिनसा खे शइ वठणु ॾियणु। पर सुबुह अॼु अलाए छो मूंखे लॻे थो त अॼु ॾींहुं सुठो थींदो। मूंखे लॻे थो सभु हैप्पी हैप्पी आहिनि, ईअं न भाउ? ओके। पापा हिकु वॾो जानवर आयो। छा आयो आहे? हिकु वॾो जानवर आयो। हिकिड़ो वॾो जानवर आहे? हा। दोस्तों असीं आया आहियूं अॼु इतवार बाज़ार में ऐं गाॾियूं चेक कयूं पिया। ऐं हिते हिकिड़ो नओं तरीक़ो बि माण्हू मशीन खणी आया आहिनि, पाण सां हुन मशीन सां चेक पिया कनि त गाॾी पेंट आहे या न आहे। बहरहाल तजुर्बे वारा त माण्हू ईअं सम्झी वेंदा आहिनि, पर अॼुकल्ह नंढड़ी हिकिड़ी मशीन आई आहे जेका ॾसींदी आहे त बाबा हेतिरा परसेंट इहा कलर आहे ऐं हेतिरा परसेंट न आहे। अच्छा, इससे क्या पता चलता है? इससे ये पता चलता है कि गाड़ी पेंटेड है या नहीं है। अच्छा, मतलब ये 101 आया तो इसमें मखसूस डिजिट्स होते हैं, वहाँ उसके अंदर हो तो गाड़ी पेंटेड नहीं होती। जैसे ये 100 है ना, हाँ, अगर फर्ज करें 140 या 150 होता ये वाली गाड़ी, तो हर गाड़ी के पेंट का अलग अलग थिकनेस है। तो फिर वो 150 या ऐसे कुछ होती तो फिर ये पेंट में शामिल हो जाती है। मतलब ये मखसूस, जैसे कि आप ये देखें ना, यहाँ पे ये भी नहीं है, ठीक है सही। लेकिन आप यहाँ देखें तो यहाँ पे बता रहे 7 सुबह, मतलब ये तो है ये माइक्रोन है। माइक्रोन। दोस्तों मां जॾहिं बि हिते ईंदो आहे त हिन बिरयानी सेंटर, बिरयानी न मतलब पुलाव आहे ऐं हे वॾे गोश्त जो पुलाव हूंदो आहे, पर रश हूंदी आहे। माण्हू के वेठा हूंदा आहिनि, के बीठा हूंदा आहिनि, मतिलबु जॻह न हूंदी आहे कंहिंखे वेहण जी। ऐं हे साम्हूं हमरा ॾिसो था इहो कढण में एतिरो मशगूल लॻो पियो आहे जो हेॾे होॾे ॾिसे ई नथो। ऐं हे ठाहींदा बि हिते ई आहिनि, मतिलबु हे ॾिसो था बाहि भरे थी ऐं हे देग पई आहे, मसाला वसाला विझनि था। हिननि जो पंहिंजो हिकिड़ो तरीक़ो आहे। बहरहाल अल गोसिया जे नाले सां हैदराबादी यखनी पुलाव। अचो त ॾिसूं था हिन मालिक सां ॻाल्हायूं था त भई हे तव्हां वटि जेको आहे हिन जी रेसिपी आहे का या को फार्मूलो आहे जो एतिरी रश आहे तव्हां वटि। ॾिसो था गरम गरम बाहि जहिड़ा लॻा पिया आहिनि सफ़ा। माना हिननि खे टाइम बि न आहे हिकिड़े मिंट जो बि जो हथु रोके, एतिरी रश हूंदी आहे हिते। अचो ॿुधूं था। सर ये कब से आप यहाँ पर? ये भाई तकरीबन 7 साल हो गए हमारे को यहाँ पे। 7 साल। तो आपको इस मसाले का कोई फार्मूला है या ऐसे ही जैसे? ये छोटा भाई है, उन्होंने अपनी रेसिपी बनाई थी पुलाव रेसिपी की। अपनी है ना? जी। तो वो किसी के साथ शेयर करते हैं आप? नहीं भाई, तो अब छोटे भाई ने बनाया था 3 किलो पुलाव। उन्होंने 3 किलो पुलाव से शुरू करा था भाई। आज माशाल्लाह से पूरी कराची में अल गोसिया का नाम मशहूर है। माशाल्लाह। ये आपका किस नाम से? अल गोसिया यखनी बीफ पुलाव। माशाल्लाह, नाम भी आपने ज़बरदस्त रखा है। तो दोस्तों तव्हां ॿुधो त मतिलबु हे 7 सालनि खां हिते कमु कनि पिया। बहरहाल दिलि थिए थी त असां बि टेस्ट करे ॾिसूं। हींअर बसि मां पहुतो आहियां इतवार कार बाज़ार मां ऐं अॼु असां गाॾी न वठी सघियासीं। मुंहिंजो दोस्त हुयो, उनखे बि का गाॾी सम्झ में न आई, असां वापसि हलिया आयासीं। ऐं मुंहिंजो त ॾिसो था इन में मां पंहिंजी मोबाइल रखंदो आहियां, उन सां मतिलबु रिकॉर्डिंग कंदो आहे। जेका तव्हां रिकॉर्डिंग अॼु ॾिसो पिया उहो मां हिन ते कंदो आहियां। मोबाइल त हूंदी आहे पर हिन में बंदि करे रखंदो आहियां। सिस्टम बि खुलियो पियो आहे। मिनसा छा बि करे? मिनसा छा बि करी? छा थी ॾिसे? वीडियो पई थी ॾिसे। दोस्तों हे असलम भुट्टो साहब 2 टिकटॉक रखियूं आहिनि जेको सफ़ा ईअं वायरल थियो आहे, 3 लख ते वञी पहुतियूं आहिनि। ऐं इन चक्कर में सभिनी खे वायरस लॻी वियो आहे। हे वायरस जा निशान ते हे ॾिसो हमरा, हे वायरस वारा यार ॿुधो, असांखे चवंदा माण्हू त अॼुकल्ह यार टीवी ॾिसण जो टाइम ई न आहे, सो तव्हांखे असां ॾिसूं कोन था, बसि पुराणा ड्रामा यादि आहिनि या यूट्यूब ते ॾिसंदा आहियूं। अॼु माशाल्लाह असां वटि 3 चैनल आहिनि। हिकिड़ो सोजरो चैनल आहे, नट बोल्ट आहे, वरी टिकटॉक ते जेको अप्लाई कयो आहे असलम भुट्टे, उन में त एॾो उॾामूं था पिया। रिकॉर्ड टोड़े छॾियासीं। वन अब तूं कहिड़ी माई आहे?
तूं चवंदो त मां मर्दनि जी छा आहियां मां मर्दनि जी जेको अक्सा खींजर अक्सा कींजर रही दोस्तो हलंदे हलंदे यूपीएस ख़राबु थी वियो आहे छा मसइलो थी वियो आहे बैटरी त बिल्कुलु सही आहे पाणी वाणी बि मां चेक कयो थी मांसि ओके आहे हाणे मूंखे लॻे थो यूपीएस में प्रॉब्लम आहे यूपीएस वरी खणी वञिणो पवंदो दुकान ते चेक कराइणो पवंदो हिन बटण अंदरि थी वियो आहे ॾिसूं ज़ाहिर में पाणी बि ॾिसो पाणी ओके आहे ऐं वारंटी बि अञा अथसि सो बैटरी जो त प्रॉब्लम न हुयो हिन जो प्रॉब्लम हो मतिलबु हे जेको बटण आहे उहो हेठि मथे न पियो थिए सो हाणे ऑन ऑफ थिए थो ठही वियो आहे ॾिसूं था वधीक वरी हलाए ॾिसंदासीं कीअं आहे दोस्तो हीअ अदड़ी ॾिसो था नंढड़ी हीअ हिन हथ जी धीउ आहे पर मजाल आहे मोबाइल खुले त ॻाल्हाए भले इन जो पीउ हुनखे कुझु बि चए न ॻाल्हाईंदी मां चवां न ॻाल्हाईंदी अंकल खे थैंक यू हाय केस हाय केस अंकल खे ॻाल्हाइण ते शर्त आहे ॻाल्हायोसि हेलो अंकल थैंक यू त कयो मजाल आहे ॻाल्हाए बाबा तुंहिंजो चवण ई न वठंदी अब अच्छा आहे मुंता अंकल नाराज थी वेंदो त बसि ई न ॻाल्हाई मनी अब हेरे चो इधर आ जाए आप बोलो हे त बाबा हे अधो मुच्छू रखी राबिया सिटी सभिनी माण्हुनि खे रिॼाए थो सभिनी खे भॼाए थो हितां अब मुंहुं त ॾेखारे थोरो जी पापा न ॻाल्हाईंदी ॾिस भले न ॻाल्हाईंदी चओ न बाबा जानी अब अच्छा आहे अंकल नाराज थी अदा केतिरी देरि मां कैमरा रखी आहे बा बसि अब नथी ॻाल्हाए ऐं हे फटाको अथई नाम क्या है हाणे ॾिसां तुंहिंजी थी न ॾसींदी नालो छा आहे नालो छा अथई नालो छा आहे मुंता ॿुधायो तो डोगी से नहीं आवे अब हार आयो आहे दोस्तो मिन सां सभिनी खां सुठी छोकिरी आहे ना गंदी हाँ मां तो सब कटिया छो कटी आहे तो के मां बाद में जो पापा मुझे से खपे अगर देर लगे तो मुझे वठी जो मुझे शइ मां तोखे न वठी ॾींदुमि ठीकु आहे ओके बाय कट्टी गंदो पापा आहे कटी न कजां मूंसां कटी न कजां हाँ कटी न कजां हल मां तोखे शइ वठी थो ॾियांव थी हल कहिड़ी वठी ॾिए हल ॿधी कर ॿधी पहिरियों ॿधी कर हीअं कर ॿधी कर था हलूं टू हल उथी हलूं उथी हैप्पी नाउ हैप्पी खिली ॾेखार उथी खिली ॾेखार ओ ईअं तक़रीबन हिन महिल 3:30 था थियनि ऐं मुंहिंजी दिलि जो पकोड़ा खाए थी ऐं असां वटि पकोड़ा जेके आहिनि जोर में बहितरीनु पचंदा आहिनि मतिलबु मिर्चाई जिन में मसाला वसाला लॻियल हूंदा आहिनि अंदरां ऐं असांखे ॻोठ जी यादि अची वेंदी आहे त सोचो अॼु पकोड़ा खाई हाणे मुंहिंजी धीउ खां तूं पुछ तुंहिंजी धीउ न पई ॾिसां हिन खां पुछ तव्हांजो नालो छा आहे मिंसा मिंसा अच्छा कंहिंजी धीउ आहियो तव्हां कहिड़े पप्पा जी वेरी गुड ज़बरदस्त मनी असांजी मनी बाबा हे फटाका ॿार अथई फटाका हल वञ टिकटॉक ठाहींदो मूंसां न साईं न हिकिड़ो हल वञ घर वञ ईमान हे रोपिरो में बाइक खे वरी हे कॾहिं अची वई बाहि घोस्ट राइडर आहे हा यार त घोस्ट राइडर वांगी आहे ऐं दोस्तो अॼु असांजो एटीएम कार्ड जो प्रॉब्लम थी वियो आहे मतिलबु एक्सपायर थी वियो आहे उहो बैंक में वञिणो आहे ऐं हुनखे रिन्यू करिणो आहे मतिलबु हुनजी एप्लीकेशन ॾियणी आहे ताकी ॿियो असांखे कार्ड मिले पोइ वरी वञूं त तव्हांखे ॾसी वेंदा ओके दोस्तो 4:30 थी विया आहिनि ऐं हिन महिल असां कयूं था ब्लॉग खे ख़तमु जेकॾहिं हाणे मां वधीक ॻाल्हाईंदो रहंदुसि त जेको मुंहिंजे पोयां वेठल आहे इहो मुंहिंजो मथो खाई वेंदो सो कॉफ़ी जो मज़ो मां वञणु नथो चाहियां ॾिसो तव्हां सुभाणे इनशाला वरी इन ई टाइम मिलंदासीं बल्कि इन टाइम में सुबुह जो मिलंदासीं ब्लॉग स्टार्ट कंदा आहियूं 9 बजे 9:30 बजे इनशाला वरी सुठियूं शयूं जेके असांजे साम्हूं ईंदियूं तव्हांजे साम्हूं हूंदियूं तेसिताईं पाण खे अल्लाह हाफ़िज़ अरे सरंदी हे हिन में थोरी पवंदो आहे हे छा विधोसीं काठियूं विधोसीं हा तव्हांजो ॾिनो ग्रीन टी उहा आहे अरे ग्रीन टी किथे विधी अथई हे तेरे में तूं काठियूं विधियूं आहिनि अरे यार